नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले मटियारी जे वर्कर कन्वेंशन मुनक़िद कयो वियो। वर्कर कन्वेंशन में एसटीपी जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी गुलज़ार सूमर, मरकज़ी अॻवान होत खान गादी, कादिर चन्ना, डॉक्टर सूमर मंगरियो, मोहम्मद अली अबड़ो, जाम शौकत अबड़ो, गौतम चन्ना, खुदा बजदर्स ऐं समेत वर्कर शिरकत कई। वर्कर कन्वेंशन में साल 2019 लाइ उहिदेदारनि जी चूंड थी, जंहिंमें ज़िले सदर लाइ कुर्बान अरबाब, नायब सदर लाइ रियाज़ चांडियो, जनरल सेक्रेटरी लाइ रसूल बख्श सोलंगी समेत ॿिया उहिदेदार चूंडिजी विया। कामयाब ज़िले बाडी खे मरकज़ी जनरल सेक्रेटरी गुलज़ार सूमरो हलफ़ खणाए कन्वेंशन खे ख़िताब कंदे एसटीपी अॻवान जो चवणो त सिंध हुकूमत सिंध जा इदारा मुकमल तबाही बर्बाद करे छॾियनि। हर तरफ़ सिफारिशी ऐं रिश्वतखोर जे बाज़ार घर में सिंध जा बैचलर नौजवान बेरोज़गार वेठा आहिनि, जॾहिं त अंगूठा छाप ऑफिसर मुक़रर कया विया आहिनि। हिन जो चवणु हो त इमरान ख़ान जी हुकूमत मुकमल तौर नाकाम थी वई है। वफ़ाक़ हुकूमत जी सूरत में मुल्क में सिविल मार्शाला नाफ़िज़ कई वई है। मौजूदा हुकूमत अवाम खे को बि रिलीफ ॾियण में नाकाम वई है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।